कोरोना जे करे ईद ते मां ऑनलाइन पाडो कोंदुस। केर भी गोश्त वठण न अचे, सभिनी के व्हाट्सएप ते गोश्त मिलंदो। ऑनलाइन कुर्बानी। अगर ई साॻियूं न्यूज़ उर्दू में पढ़ा त जियो न्यूज़ वारा दौल दमामन सां वठण अचनि, पर मां पंहिंजी सिंधी ॿोली ॻाल्हाए फ़ख्रु महसूस कंदो आहियां। जॾहिं बिजली वेंदी आहे त अमेरिकन 311 ते फ़ोन कंदा आहिनि, जापानी घर जो फ्यूज़ चेक कंदा आहिनि ऐं सिंधी वरी घिटीअ में जाती पाए चवंदा आहिनि, हा हा सभिनी जी वई। कल रात मुझे घर में चोर आया, मूंखां पुछियो पैसा किथे आहिनि। मूं चयो पाड़े वारनि जे घर में। निभागनि खिली खिली मूंखे कुटियो। वापडा वारनि खे गुज़ारिश आहे त टाइम सां लाइट बंदि कंदा कयो। असां परेशान थी था वञूं त अॼु लाइट छो न वई आहे। आशिक़ पंहिंजे महबूब खे कॉल कई त जानी काथे आई? चई मां शादी में आहियां, तूं काथे आई? चई जंहिं ख़ैरात जा तूं चांवर बि खाई उन देख ते मां वेठो आहियां, बूटियूं खपनि त ॿुधाइजां। चीगम खाइण वारनि जो मैदो भी परेशान हूंदो त निभागो खाए छा थो, हेठी नथो अचेस। कल रात 12 बजे व्हाट्सएप जे ग्रुप पे तू हलता हूँ अचा तो में बिन शख्सन जो सख्त झेड़ो थी पियो। अध कलाक वीडियो जी फायरिंग हली ऐं एडमिन के सीरियस हालत में फेसबुक में दाखिल कियो वियो।